दोदा मां तोखे सारंग जी माफ़ी लाइ कॾहिं बि न चवंदसि, छो जो मूं हमेशह सारंग जी पास वरिती आहे ऐं ही ख़ुदगर्ज़, बेचयो ऐं लापरवाह आहे। हीअ असां सभिनि सां धोखो ऐं ठगी करे चुको आहे। ही माफ़ी जो हक़दार न आहे पर सज़ा जे हक़दार आहे। हिन असां सभिनि जूं दिलियूं ॾुखायूं आहिनि, पर आहे त तुंहिंजो नंढो भाउ न, ऐं नंढनि खे माफ़ हमेशह वॾा कंदा आहिनि। हा दा, भाॼाई सही थी चवे, ग़लती इंसान खां थींदी आहे ऐं माफ़ी बि इंसान ई वठंदो आहे। नंढड़ो भाउ आहे असांजो। अदा माफ़ करींसि, सज़ा खां वधीक माफ़ी सुधारींदी आहे। मां को हिन जो दुश्मन न आहियां अदा सालिक, मूंखे प्यारो आहे, तॾहिं त हिन दिल में दर्द थो थिए। हिकु भेरो मौत जे मुंहं खां बचियो आहे अदा, ऐं ॿीहर जेकॾहिं हिनखे कुझु थियो, मां त जीअर ई मरी वेंदुसि, जीअर ई मरी वेंदुसि। अदा जेको सो वाइदो ॿीहर अहिड़ी ग़लती मां न कंदुसि जंहिंसां तोखे तकलीफ़ थिए। वाइदो मेरा दाना वॾो असांजो। मेरा बि चांहि पीअंदे? भला पापो खाईंदी? हा खा पापो खा। 2 ॾींहंनि खां बुख ते आहीं। पापो खाईंदे त बल थींदी, बल, ऐं बल थींदी त कुवत ईंदी। रसा छिनाए भॼण जे लाइ न, पर मार खाइण जे लाइ। मार माना मोचड़ो, न त 1-2 धकनि में पकी बीहंदे त गुलां खे शेरल कहिड़ी जाइ ते लिकायो इहो ॿुधाईंदे, ईअं न? ॿुधाईंदो अदाजू साहब, ॿुधाईंदो। भला पराए माण्हुनि खां वीचारो हेछो पादर खाईंदो? भला हूअं बि छिड़ण वारा कहिड़ा हिन जा माइट आहिनि जो उन्हनि जे करे वीचारो ग़रीब पादर खाईंदो? जूसा ही हरू भरू दोस्तीअ में पादर थो खाए, पापा न खाईंदो, पादर खाईंदो। जॾहिं पादर खाधई न, पोइ गुलां जो ॾस ॾींदो। हा मेरा बि राणो सही चयो। तूं पाण ॿुधाए, पापा खाईंदी या पादर? अदाजू साहब, हिन में त वॾी सग आहे मोटलनि खाइण जी। हिनखे पापो छो था खारायो? अदा मां त चवां थो हिन जो पापो चांहि में ॿोड़े कंहिं कुते खे उछलाए ॾियो। अदा जेकॾहिं कुते खाधो न, सम्झ त हिन खाधो। न चईंसि सोढा, न चईंसि। हमरा खे गैरत थी अचे। गैरती बचवा किथे रसा छिनाए अची तोखे न वठे। अरे जेकॾहिं सोढे तोखे कुत्तो सॾियो, गैरत थी अचे। असां हमरा खे गैरत थी अचे। ॾिसो हमरा खे गैरत थी अचे। एॾी हमरा खे गैरत थी अचे, नांग वारा फूकट वेठो थो छॾे। पर हेॾे जेकॾहिं कुत्तो सॾण ते तोखे एतिरी गैरत थी अचे त तो छा असांखे बेगैरत सम्झो? आजा असांजे घर जी इज़त शेरल खणी वञी कैद करे वेहंदो, छा असां बेगैरत थी करे माठ करे वेहंदासीं? ॿुधाए, मां चवां थो त इज़त सां ॿुधाए त शेरल असांजी इज़त गुलां खे काथे लिकाए रखियो आहे? जूसा जेतिरो वणई पंहिंजो ज़ुल्म ऐं सितम मूं मथां कर, भले पंहिंजो ज़ोर लॻाए, पर मूं मां कुझु हासिल न थींदई।
भले मुझो संध संध कपे तू कीमो बनाए पोए भी मेराब जे मास है ज़रे ज़रे मां इहो आवाज़ ईंदो मूंखे काई ख़बर ना है। हाँ एडो बहादुरा एडो निठर ॿुधाईंदो त तुंहिंजे जिस्म जे मौस जो ज़रो ज़रो बि छो त जूसो अवल कंहिंसां त टक्कर खाईंदो न आहे पर जे टक्कर खाईंदो आहे न त पोइ वाह जो टक्कर खाईंदो आहे। अरे कुटस कुटस तुदा हाथ न सुठो कयो जो भेण गुला खे वठी वञी गुल वटि पनाह वरती न त ये जूसे वारा वॾो नाहक कना। हाँ यार शिरल तो सुठो कयो जो हादन खे बर वक्त इतला करे छॾी न त वाकई ये जूसे वारा वॾो नाहक कना। जेकॾहिं जूसे वारा घर ते हला कनि था न त तूं उन्हनि सां सख़्त लहजे में ॻाल्हाए जाए उन्हनि खे ईअं महसूस न थिए त को तूं घर धणी न आहीं समझी वए न। चङो ठीकु आहे खुदा हाफ़िज़। शिरल जेकॾहिं मेहराब जूसे वारनि जी मार बर्दाश्त न कंदे हीणी ॿोली ऐं हादन जो ॾस ॾेई छॾी उन्हनि खे त पोइ खुदा मेहराब खे मां चङी तरह सुञाणा थो। खुदा मां मेहराब खे चङी तरह सुञाणा थो। घणे भाङी वो मौत क़बूलींदो पर जूसे वारनि जे अॻियां घुरंदो कोन छो त मेहराब पठे जी पकल उहा करड़ी सिरा जेका कॾहिं बि न आहे टुटंदी। मेहराब जे आॾो बि जूसो आहे जूसो शिरल जेको भितिन खां बि ॻाल्हाईंदो आहे। खुदा जूसो केॾो बि जलाद छो न हुजे पर हू हिन वक़्त ताईं मेहराब खे न टोड़े सघियो आहे न फोरे सघियो आहे। छा? हा दोदा हाणे ई मां शमसू सां फोन ते ॻाल्हायो आहे। हिन वक़्त ताईं हादन जे घर न पुलिस आई आहे न जूसे वारा। उनजो मतिलब त मेहराब टुटो कोन्हे मज़बूत पहाड़ जियां अड़ियो बीठो आहे। हा शिरल मेहराब हिन वक़्त ताईं साबित कदम रहियो आहे जेकॾहिं जूसे वारनि जी पकड़ में अची चुको आहे त। ऐं जेकॾहिं मेहराब जूसे वारनि वटि न आहे त पोइ इहो गुमान पैदा थिए थो त मेहराब काॾे वियो ज़मीन गिही वियसि या आसमान। किथे ईअं त न आहे जो मेहराब पुलिस खे हथु लॻो हुजे। पुलिस खे बि त मेहराब घुरबल हो। हिन महिल ताईं जेकॾहिं मेहराब गिरफ़्तार थियल कोन हो त उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लाल खान जे करे उनजो माण्हू हो। पर हाणे जॾहिं मेहराब लाल खान जो साथ छॾे असां सां गंढियो आहे थी सघे थो सूबेदार उनखे गिरफ़्तार कयो हुजे। न दोदा न मूंखे ईअं नथो लॻे त सूबेदार मेहराब खे ॿधो हुजे। शिरल ईअं छो न कयो सूबेदार खां जांच करे ॾिसजे जेकॾहिं मेहराब थाणे में बंदि आहे त पोइ उनखे छॾाइण जी कोशिशि कयूं पर जेकॾहिं थाणे ते नाहे न त पोइ पक सम्झो त मेहराब गुम आहे। पर मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे त मेहराब पाण खे आख़िर गुम कंदो छो। शिरल मेहराब पाण खे पाण गुम कयो आहे या जूसे वारनि वटि क़ैद आहे या अञा को ॿियो चकर आहे। इहा ख़बर तॾहिं पवंदी त जॾहिं मेहराब असां सां मिलंदो उनखे ॻोल्हे जॾहिं हथु कयो। हिन जो मतिलब त कहिड़े बि तरीक़े मेहराब खे ॻोल्हे हथु कजे। मुंहिंजो ख़्यालु आहे त मेहराब खे हर हाल में ॻोल्हे हथु कयूं पोइ इहे अछा कारा सभु ज़ाहिर थींदा। जेकॾहिं मेहराब दुश्मननि सां मिली का चाल खेॾी आहे त पोइ मेहराब खां वधि दुश्मन जूसो बि न आहे। जेकॾहिं मेहराब मजबूरन फाथल आहे त पोइ उन दुश्मन खे इन धरतीअ ते रहण जो को बि हक़ कोन्हे। मां बि सोचां इहो सोचां पियो त हिकु पुट जे हूंदे
इहा पग पोतीअ मथां कीअं हूंदी? वारिस खान, जंहिं ॾींहुं तो गैरत जो मुज़ाहिरो कयो न, त इहा पग पोतीअ मथां लही तो मथां ईंदी। पांडे बराबर दिल त चयो थी त तोखे धक ई हिकु कयां, पर वरी एहसास थो थिए त पराई बाहि में हिकु ठाहू को जवान मारिजी वेंदो। पाणी पाणी सोडा जीअं था जूसा हमरा खे पाणी पिया यार, उञारो आहे, कंहिं दुश्मन खे बि उञारो न आहे मारबो, ही त वरी बि बेगुनाह हुआ। यारिस आतीर बराबर जूसो कंहिं लल्लू पंजूअ जो नाम कोन्हे को, डाकाव जो नाम आहे जेको भितिन खां बि ॻाल्हाईंदो आहे हिक धक में। पर मूं शुरू खां वठी हल्की रांदि इन करे खेॾियमि त हिकु त तूं जवान कंधार सचो आहीं, ऐं ॿियो त न को तूं मुंहिंजो दुश्मन आहे न को मां तुंहिंजो दुश्मन आहियां। जॾहिं असांजी हिक ॿिए सां दुश्मनी कान्हे का त पोइ छो को ठाहू को जवान मुंहिंजे हथां मारिजी वञे? न न मेराब न, जेको सूरमो मुंहिंजे हथां मरे इहो मुंहिंजो शान कोन्हे। पर जूसा मां पंहिंजी ॻाल्हि पूरी कयां पोइ ॻाल्हाइजां। तोखे ठाहू को जवान मुड़ुस जातो अथनि, कंहिं बि गैरतमंद जो इहो कमु न आहे त कंहिंजे घरां निकितल इज़त जी ख़बर बि हुजे ऐं हू ॿुधाए न, इहो उन जवान जो शान बि न आहे। पर जूसा मूंखे त ॾिस मेराब, मुंहिंजे घरां इज़त निकिती आहे, भॼी निकिती आहे या खंभिजी खजी वई आहे, बहरहाल ॿिन्ही सूरतुनि में मुंहिंजी इज़त जो मौत त थियो आहे न। ऐं को बि गैरतमंद मर्द तेसी ताईं सब्र सां नाहे विहंदो जेसि ताईं हू पंहिंजी इज़त खे वापसि नथो करे। मुंहिंजी जाइ ते अगरि तूं बि हुजी हा त छा तूं सब्र करे वेही हा? वाह जो वकड़ में फासायो अथईसि जूसा, अॼु मञियो मां वॾो को हरीफ़ आहे। मेरा जेकॾहिं तुंहिंजी इज़त ईअं तुंहिंजे मुंहं ते दांगी मले भॼी वञे हा त छा माण्हू तोखे थुकूं कोन हणनि हा? तूं सब्र करे वेही हा? हाणे बासिंदो मेहराब त गुनाह काथे आहे? इनखे चइबो आहे शातिर दिमाग़, जेको दिमाग़ अदा जूसे जो आहे। वाह साईं वाह। ॾिस मेहराब, मुंहिंजी इज़त जो जनाज़ो निकितल आहे, तॾहिं मां होश हवास में न आहियां ऐं हिन हुन सां वतां तो विढ़ंदो। हा मेहराब, जूसो तुंहिंजो दुश्मन न आहे, बसि पंहिंजी इज़त जे मोटाइण ख़ातिर थोरो चिड़चिड़ो थी वियो आहे। ऐं मां तोखे मारण बि नथो चाहियां, बसि रुॻो मूंखे मुंहिंजी इज़त मुंहिंजे नंग जो ॾस ॾे त किथे आहे। मां तोखे आज़ाद कंदुसि। वाकई जूसो सही तो चवे, ही बदज़न तॾहिं आहे जो हिन जे घर जी इज़त घरां भॻल आहे। ऐं कंहिं बि गैरतमंद जी इज़त जॾहिं घरां भॼी निकिरंदी आहे उहो पोइ होश में न रहंदो। तूं रुॻी हिकु भेरो ॿुधाए मेहराब त गुलाम काथे लिखल आहे ऐं कहिड़े बेगैरत जूसे जी इज़त जो जनाज़ो कटियो आहे। पोइ हिन जंग में पियल तुंहिंजे लाश जी बि एतिरी जल्दी मालकी न थींदी जेतिरो जल्द मां हुन कमीने जे घर में घड़ी उनखे मारे उल्हा खे वठी ईंदुसि।
छो त तकड़ करे हिकु त जूसो कंहिंसां टक्कर कंदो न आहे। ऐं जे टक्कर कंदो आहे वाह जो टक्कर कंदो आहे। हा मेरा ॿुधाए न इज़त ऐं गैरत जो सुवाल। आदन जे घर। आदन जे घर। बाबा तहां न पर मुंहिंजा हारी आहियो, पर मुंहिंजो राज, मुंहिंजा वॾड़ा, मुंहिंजा नंढड़ा, मुंहिंजा भाइर, मुंहिंजा बच्चा आहियो। बेशक जीजा, तव्हां असांजी राज राणी ऐं असांजा मालिक आहियो। असां तव्हांजा बच्चा आहियूं। मुंहिंजूं ज़मीनूं रुगो मुंहिंजूं न आहिनि, पर हीअ अल्लाह जी धरती आहे ऐं अल्लाह जी ज़मीन आहे। बसि कुझु वक़्त जे लाइ अल्लाह साईं मूंखे हिननि जो मालिक ठाहियो आहे, जेको मूंखां पहिरियां हाकिम ख़ान हुयो। बाबा मां बि आरज़ी आहियां पंहिंजे वक़्त मुक़रर ताईं। उन खां पोइ इन्हनि ज़मीननि जो हक़ीक़ी मालिक केरु आहे, उहो मुंहिंजो रब थो ॼाणे। इन खां पोइ ख़बर न आहे त मुंहिंजो अल्लाह हिननि ज़मीननि जी मालिकीअ लाइ कंहिंखे थो मुक़रर करे। जीजा, अल्लाह तव्हांखे वॾी जमार ॾींदो, तव्हां असांजा ऐं ज़मीननि जा मालिक रहंदो। पर पुट मलूक, हिकु ॾींहुं त मूंखे बि मरणो आहे अल्लाह जी रज़ा सां, ऐं इहो ई निज़ाम आहे। पुट मलूक, रूए ज़मीन ते न कोई ज़िंदा रहियो आहे न रहंदो, सिवाय क़बर जे। ही ज़मीनूं जाइदादूं कंहिंखे मिलंदियूं का ख़बर कोन्हे, शल क़बर जी जाइ बि नसीब थिए। बेशक जीजा बेशक, जॾहिं खां वठी काइनात जुड़ी आहे, ख़बर न आहे त ज़मीन जे हिसे हिसे जा केतिरा ई मालिक मटवा रहिया। ऐं इहो सिलसिलो ता क़यामत रहंदो। तव्हांखे मुंहिंजो कमदार मिठल तंग त नथो करे न? न जीजा न। ज़मीन लाइ तव्हांखे खाण बिज ऐं दवाऊं ॾे थो? बाबा कंहिं शइ जी का तकलीफ़, का ज़रूरत, त पोइ मूंखे ज़रूरत आहे तव्हांजे साथ जी। असां पंहिंजा सिर ॿार बच्चा तव्हां मथां कुर्बान कंदासीं। जीजा, असांजो तव्हां सां हरदम साथ आहे। जेकॾहिं मुंहिंजी ज़मीन ते को कब्ज़ो करणु चाहे त असां उनखे तव्हांजी ज़मीन ते कदम रखण बि न ॾींदासीं, चाहे उहे कब्ज़े करण वारा मुंहिंजो पुट ऐं ॾेरी छो न हुजनि। चुप छो थी विया आहियो? मां तव्हां सभिनी खां इहो पुछो, जेकॾहिं मुंहिंजी ज़मीनुनि ते मुंहिंजो पुट वारिस कब्ज़ो करे त पोइ जंहिंसां मूं सभु तालुक तोड़िया आहिनि ऐं सभु हक़ फुरिया आहिनि, उहो अचे कब्ज़ो करणु चाहे थो त पोइ तव्हां मूंसां कहिड़ो साथ ॾींदो? तव्हां सभिनी जी ख़ामोशी ऐं कंध झुकाइण मां मूंखे इहो थो लॻे त तव्हां मुंहिंजो साथ न वारिस ख़ान जो साथ ॾींदो, हा न? न जीजा न, असां सभु वारिस ख़ान खां वधीक तव्हांजा आहियूं। पर रईस वारिस ख़ान बि त तव्हांजो ई नाहे मुंहिंजो पुट। मूं चयो न त वारिस ऐं सालार सां मुंहिंजो को बि तालुक कोन्हे। हाणे ॾींदव मुंहिंजो साथ? छा था चओ? जीजा, असांजो साथ ॾींदासीं। मां केरु थींदी आहे? बाबा जी राज भाग ऐं मिल्कियत जी मालिकाणी थी वेई रही आहे। जॾहिं त बाबे जो वॾो पुटु मां आहियां ऐं मौजूदु आहियां। हाणे न शेरवान खे बि ॾिसंदुमि, ॾिसां त इहो अम्मा जो केतिरो साथ था ॾियनि। मां पंहिंजो हक़ छीनी वठंदुसि पंहिंजी माउ खां। हिन राज भाग मिल्कियत जो वारिस मां थींदुसि ऐं इहा पग कंहिं बि सूरत में अम्मा खां मां छीनी वठंदुसि ऐं पंहिंजे मथे ते रखंदुसि। ऐं बाबा जी राज भाग मिल्कियत जो वारिस मां थींदुसि, मां वारिस ख़ान। हिकु धीउ त ख़बर न आहे कंहिं लाइ घरां निकिरी मुंहिंजी इज़त जूं लीड़ूं लीड़ूं करे चुकी हुई। वरी ही ॿी धीउ बाख बि
उहा बि मुंहिंजी दुश्मन जी भाउ सां मरंदा। इहे ॿई मरंदा मुंहिंजे हथां, पर मुंहिंजी ज़ाल बि मरंदी जेका साथ ॾेई रही आहे बाख जो ऐं छोरे सारंग जो। चाचा साईं, ये अंदर छा पिया सोचो? सोची त कुछ तू भी पियो वारिस खान। हाँ चाचा साईं, मां बि सोचां, इहो सोचां पियो त हिक पुट जे हूंदे इहा पग पोतीअ मथां कीअं हूंदी? वारिस खान, जंहिं ॾींहुं तो गैरत जो मुज़ाहरो कयो न, त इहा पग पोतीअ मथां लही तो मथां ईंदी। इहो त मां बि चाहियां थो चाचा साईं। औरतूं पगूं ॿधी राज न आहिनि संभालींदियूं, पर औरतूं पोती पाए घर संभालींदियूं आहिनि। तुंहिंजे करे, सिर्फ़ तुंहिंजे करे वारिस खान, तुंहिंजे करे भाॼाईअ सां मां तकड़ नथो कयां। त भाॼाईअ खे सुधारण मुंहिंजे चपटीअ जो खेल आहे। चाचा साईं तूं वेही ॾिस जाए त मां पंहिंजी माउ खां इहो सभु कुझु कीअं थो फुरे वठां, पोइ वेही ॾिस जां कीअं थो मां हिन राज भाग ऐं मिल्कियत जो वारिस थियां, वारिस खान। छो त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ फुड़ो, जेकॾहिं करके त कहर ई कहर। ये पैसा का तो आंदा थई? मासी सदाई ईदे जा खाली गीदा न हूंदा आहिनि। हे ॾिस हो न आहे हो साईं बुढल शाह। हाँ हाँ आहे साईं बुढल शाह, उहो न जेको दुआ ऐं तावीज़ ॾींदो आहे। कामोरी, मूंखे पक आहे त तुंहिंजे मन में बि मुंहिंजे नंढपण जी मोहबत पली जवान थी आहे। तूं बि चाहीं थी मूंखे, पर तूं मूं जियां खुली इज़हार नथी करी। तड़प त तो वटि बि साॻी आहे कामोरी, जेका तड़प मुंहिंजे मन में आहे। ढोलण, मां तोखे कीअं सम्झायां त तूं मुंहिंजे मन जो महबूब नाही, ऐं ना ही तोसां मुंहिंजी का दिलि लॻी आहे। आख़िर तूं पंहिंजे दिलि खे पली छो नथो मुंहिंजे प्यार खां? ॾिस ढोलण, मूंखे इहा ख़बर नाहे त मां कंहिंजी थींदसि। जेकॾहिं जीजा अमा मूंखे गूंगे जे नाले न करे हा, त शायदि मां वारिस खान खे विसारण जे लाइ तुंहिंजो सहारो ज़रूरु वठां हा, पर अल्लाह अल्लाह। अरे तू असांजे घर में जो हलो ॿाहिरि बि। अदा घर धणी, मां गरीब फ़कीर आहियां, खेर वठण आयो आहियां, खेर। अल्लाह जे नाले ते खेर ॾे त मां वञा थो। ठीकु आहे ठीकु आहे, ॿाहिरि हली बीहो, मां खेर खणी थो अचां। अरे छा थो ॾिसी घर ॾांहुं? अदा घर धणी, घर त ॾाढो भलो ठारायो अथई, दिलि बि त भली धार न। फ़कीर अल्लाह जे नाले जे खेर खां सवा कुझु बि न खणी वेंदो। अरे ॿाहिरि बीहो, मां तेल पतो ॻाणे थो ॾियां, दर खां ॿाहिरि बीहो। हा दा मां ॿिया बीहां थो, ॿियो ॾेई वञ अचिजांइ। इहा जाइ भली भित टपण जे लाइ। जॾहिं ही हमरा घर न हूंदो न, पोइ भित टपींदुसि, पोइ ॾिसंदुसि हादन ऐं गुलां इन घर में कीअं लिकी वेठा आहिनि। लॻे थो त कल्ह घिटे में ॾिसी मूंखे सुञातई, तॾहिं त गुलां खे वठी घर छॾे भॼी वियो। हा फ़कीर, अचो अचो। ठीकु आहे, हिन में चांवर आहिनि, अटो कली में ॾे बाबा।
अदा अल्लाह खुश कंदी यार अल्लाह त हेड़ो तुके घर ॾिनो न अल्लाह अञा तोखे वधीक करे थो हाणे हल हल ठीकु अबा इदा जी मासी जी। अबा यो ॾिनो पुट काथे आ? ॾिनो? हाँ हाँ पुट ॾिनो ॾिनो त महमूद वारे दुकान ते दुकान तो हलाए। ॾिनो पुट महमूद वारो दुकान तो हलाए? छो भला महमूद हुनखे पघार ते रखियो आ छा? न मासी न पघार ते छो रखंदुसि। ॾिनो त महमूद जो पुट आ न। छा? अरे निभागा चंड्रा मां महमूद जे पुट ॾिने जी ॻाल्हि कोन थी कयां मां पंहिंजे बचड़े ॾिने जी ॻाल्हि थी कयां। उहो ॾिनो उहो तवारो उहो ॾिनो त मुला मूसे सां मस्जिद में वेठो। मस्जिद में मुंहिंजो पुट ॾिनो? हा मासी छो न न माना तुंहिंजो पुट मस्जिद में वञी निमाज़ नथो पढ़ी सघे छा? भला तूं काॾां थो अची? मासी असल में मां बि हाणे ओॾो मस्जिद मां ई थो अचां निमाज़ पढ़ी। असां ॿिनी हाणे हराम पंहिंजा कम छॾे सफ़ा असुल सोचियो आहे त नेक निमाज़ी थियूं बस। इहो त मूंखे खोड़ो ई नथो लॻे त तव्हां ॿई शैतान माण्हू ऐं तव्हां इबादत कयो। मासी छा थी सोचे? अवा सोचा मां इहो पई त तूं त असली सुन्यो ठठी गई ये पैसा काथों आंदा थई? मासी सदाई ईदे जा खाली गीदा न हूंदा आहिनि। हे ॾिस हो न आहे हो साईं बुढल शाह। हा हा आहे साईं बुढल शाह उहो न जेको दुआ ई तावीज़ ॾींदो आहे। हा न न न मासी न हो जेको दवा ॾींदो आहे दवा असल में उहो ख़ैरात तो विराए पंहिंजी ओताक ते। मां बि वठी आयो आहियां तूं बि वठी अचे ख़तम न थी वञे जाई। त पोइ ही ॾिने पुट जी मानी ॾिने खे केरु ॾेई ईंदो? मां तूं एक्सक्यूज़ मी मासी मां जो बीठो आहियां मां ॾिने ताईं पहुचाईंदो हीअ मानी कहिड़ो मसलो आहे? हा सही आहे ही वठ बिस्मिल्लाह ॾेई छॾजांसि खाइजा न। न न न छो हा ठीकु आहे को मसलो ई कोन्हे मां जो आहियां ज़ाइफ़ा माण्हू हर भर पंधु करे। हा 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 वई 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 मासी ॾिनो खाए मुआरो अंगूठो हाणे हे मानी मां खाईंदुसि। वॾे को बोड़ा लॻे थो ॻाढ़ो बोड़ा ॻाढ़े बोड़ ते त माण्हू अलाए छा छा था कनि खून था कनि। हे मां हिनखे मज़े सां खाईंदुसि। ऐं मासी तूं दिलि जाए कर हाली त वई छा मां बाक़ी तोड़े ॾिनो मोटाए खणींदो हे मां काॾे रोलींदो अथसि। हा बट काथे वञा हेॾे वञा हिन कीअं कुंड ताड़ियां ओॾे वञी खावां। हा मासी महिरबानी। केरु आयो तव्हां? तुंहिंजो मौत अड़े घर जी तलाशी वठो। त हादर गुलाम खे किथे लिकाए रखियो आहे? अड़े ॿुधाए त हादर ऐं गुलाम खे किथे लिकायो अथई? कहिड़ो हादन ऐं कहिड़ी गुलाम मां हुनखे न सुञाणिया। अरे अजायो मरी वेंदी असांजे हथां। सच सच ॿुधाए ॿुधाए त किथे लिकायो अथई हादर ऐं गुलाम खे? तव्हां उहे आहियो न जेके पहिरियां बि हादर ऐं गुलाम जे ॻोल्हा में आया हो। हाय ॿुधाए असांखे हुननि ॿिन्ही जो ॾस। अजायो असांजे हथां मारिजी वेंदे। तव्हां मूंखे छो था मारियो? मां ग़रीब ऐं मिसकीन आहियां मूंखे हुननि जी काई ख़बर न आहे। ही घर तुंहिंजो आहे? हा। ॿार किथे अथई? ज़ाल रुसी बचा वठी पेके हली वई आहे। मां 2 ॾींहंनि खां हिते अकेलो थो रहां। न दा जुसा न असां मोटी था हलूं ऐं ॼऊं था हली मेराब खे ठाहको सटको पाणे सभु सची कंदो। अचो मज़ा हे तूं छा थी चई कामोरी धीअ? मां तुंहिंजी शादी गूंगे बोड़े सां कोन कराईंदसि। अम्मा जीजा अम्मा त ॾाढे जुड़ियल सां ज़बान करे छॾी आहे। ज़बान कई अथई जुड़े सां? मुंहिंजे पुछण खां बग़ैर ज़बान करे वेठी आहे जुड़े सां। ऐं इहो चयो त गूंगे सां तुंहिंजी शादी कराईंदी। मां तोखे गूंगे सां शादी करण न ॾींदसि न हुनजे हवाले कंदसि कुझु बि थी पवे। अम्मा ही तूं छा थी चवी?
जीजा अम्मा त जावेद खे पंहिंजो पुटु सम्झंदी आहे ऐं तूं छा थी चवें? कामोरी मुंहिंजो ॻाल्हाइण इहो ई अथई, पोइ तोखे वणे या न वणे